सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। ट्रई चीजू तन मन धन ये कैसा सब वास्तव रखा उहे सजे पुण्य ए पाप सा वास्तव रखा इज्जत ए रुसवाई सा वास्तव रखा इन्हीं करी बच्चों ना प्रभु यो सब कुछ तो ही जो मालिक यो सब कुछ तो ही जो ऐश्वर्य ट्रई चीजू तो ही जो नहीं तो ही जो नहीं जो मकसद है जरे इस्तेमाल जो वक्त ही लो ट्रनी चीजों जो एकदम मसा के मालिक याद हो उन जो आऊं जी रहमत आ एकदम मसा के दिमाग खड़का लो तो मुके इन जो इस्तेमाल किए करण कर दे पोए सगुनी सचे साईं जा उन संतन जा महात्माओं जा चंगन जा वडन जा सब वचन संदेश समझ ज्ञान सब कुछ याद पौंदी पोए सके पतो पौंदो तो मुके ही कुछ करण कर दे जडे असाजी सोच बेहतर थी तब पोए साहब का पहरी असा को सचे साईं जा वडन जा वचन याद पौंदा ने असा की चंगी चीज मिलंदी आ चंगो संदेश मिलंदो आ असा एकदम चोनो असा के सही करण कर दे पोए जडे सही कंदा तपोए उते असांजा कर्म पंहिंजो पाण सही थींदा आहिनि जेको सही कंदा असांजो कर्म सही थींदो ऐं जीअं असां सही कयोसीं असांजा कर्म सही थिया तीअं असांजो इज़त शान मान सभु कुझु खुली करे बीह रहंदो हर को चङो सम्झंदो ऐं पोइ जेको कर्म कयोसीं जेको असां कर्म कयोसीं शान मान इज़त थी ऐं चङो कर्म कयोसीं उनजो भाग असांखे मोती करे आयो असां वधियासीं फलियासीं अॻिते आयासीं ऐं वरी जेको मालिक जो नाम ध्यानु कयोसीं उनखे यादि कयोसीं चङाई जे पासे वियासीं उहो असांजो नाम में तब्दील थियो जे असांजा स्वर्ग जा द्वार खुली विया आहिनि लोक सुख परलोक स्वर्ग पर जी वेंदासीं तंहिंजे करे असांजे हिते सोच चङी थींदी आहे तो संसार ऐं स्वर्ग जा द्वार खोले छॾींदी आहे लेकिन जॾहिं असांजी सोच उल्टी थींदी आहे असांजी सोच ॿिए पासे वेंदी आहे असां उन वचननि खे न खणंदा जॾहिं उनजो ग़लति इस्तेमाल जो वक़्तु ईंदो आहे असांजी चाहत अलॻि थींदी आहे त पोइ सभ खां पहिरीं असांजी बुद्धि भ्रष्ट थींदी आहे असांजी सोच ख़राब थींदी आहे मनवृत्ति ख़राब थींदी आहे जीअं बुद्धि भ्रष्ट थी सोच ख़राब थी हिकदम संतन महात्माउनि दरवेशनि वॾनि जा वचन उन जूं चवणियूं उन जूं सम्झाणियूं सभु कुझु असांजे दिमाग़ में न निकिरंदी दिमाग़ में न रहंदी नेगेटिविटी फैलती वेंदी आहे ऐं जीअं नेगेटिविटी फैलबी आहे असांजे अंदर में हिकदम जनूनियत फैलती वेंदी आहे ऐं जनूनियत में ईअं फैलंदी आहे असां ॾिसंदा आहियूं जॾहिं गुस्सो ईंदो आहे जैसे कि तेज गुस्सो ईंदो आहे त पोइ उन वक़्तु ईअं लॻंदो आहे कि चीरे फाड़े रख कंहिंखे ॾंदनि सां फाड़े करे बिल्कुलु काटे छॾांसि इनखे लतनि सां नवनि सां निचोड़े रख गुस्से जे वक़्तु असांजो होश न रहंदो आहे गुस्से जे वक़्तु होश जेको न रहंदो आहे छाकाणि जंहिं वक़्तु असांजो गुस्सो हावी पइजी वेंदो आहे उन वक़्तु पूरे जिस्म जी ज़हर असांजे नवनि ॾंदनि में अची वेंदी आहे इन करे घड़ी घड़ी असांजा पेर हथ ऐं ॾंद तेज़ी सां हलंदा आहिनि पोइ ॻाल्हाइणु हुजे असांजो हथ हुजनि असांजा पेर हुजनि रोकण में मुसीबत पइजी वेंदी आहे छाकाणि ज़हर फैलिजी वेंदी आहे
ऐं पोइ जॾहिं ज़हर फैलिजी विया त पोइ असां कंहिंखे बि चीरण फाड़ण जे लाइ तयारु थी विया आहियूं, कंहिंखे बि ॾुखाइण लाइ तयारु थी विया आहियूं। पूरी एनर्जी में अची वेंदी आहे। जंहिं महिल गुस्सो लहंदो आहे हिकदमि साणा थी वेंदा आहियूं, हिकदमि एतिरा थी वेंदा आहियूं जेको अंदाज़ न हूंदो आहे। ऐं उहा ज़हर एतिरी त फैलिजी वेंदी आहे त कमज़ोरी एतिरी त सॼो जिस्म टुटण लॻंदो आहे। ऐं तक़रीबन जेके नंढनि ॿारनि में इहा तकलीफ़ थींदी आहे, कंहिंजे उल्टियूं, कंहिंखे फेर आहे या कोई कमज़ोर हूंदो आहे, कोई बीमारी थींदी आहे ॿारनि खे, जेके घणो करे जेके थञ वठंदा आहिनि ॿार या माउ जे वेझो हूंदा आहिनि, उन्हनि सां इहा हालत थींदी आहे। छाकाणि जॾहिं हू गुस्से में हूंदी आहे, क्रोध में हूंदी आहे, उन वक़्तु अगरि ॿार खे खीर ॾे या कुझु ॾे, उहो गुस्सो हिकदमि मुंहिंजे अंदर में हलियो वेंदो आहे, ॼण अंदरि सिलो पॉइज़न अची वेंदी आहे, ज़हर अची वेंदी आहे। ऐं इन करे ॿार हिकदमि कमज़ोर थींदो आहे, बीमार थींदो आहे। ऐं केतिरा दफ़ा इहो थियो आहे जो गुस्से कावड़ में भरिजी करे उन ॿार खे थन ॾिनो, उनखे खाधो ॾिनो, पोइ केतिरा दफ़ा ॿार संसार में हलियो वेंदो आहे। मुंहिंजो एॾो गहरो असर पवंदो आहे। तंहिंजे करे असांखे घर जो मेन ख्यालु रखिणो पवंदो आहे। उन वक़्तु जॾहिं ॿार माउ जे पेट में हुजे या वो मां जो खाधो वठंदो हुजे, असांजे घर में कोई अहिड़ी हालत न हुजे जंहिंसां असांजे ॿार खे तकलीफ़ पहुचे। असांखे घर में ख़ुशी जो माहौल पैदा करे रखणो आहे त जीअं वञी माउ खे गुस्सो अचे बि न असां ॾिवायूं न उनजे तरफ़ो थिए। असांखे मिली जुली घर खे हलाइणो पवंदो आहे। जेकॾहिं असांजी माउ खे ज़बरदस्ती गुस्सो ॾियारियूं था, क्रोध करायूं था, अगरि ग़लति वहिंवार आहे त पोइ ॿार जी बीमारी जा कारण असां हूंदासीं, उनजी माउ न हूंदी। पर जेकॾहिं माउ खे गुस्सो हूंदो, असांखे सम्झाइण खां पोइ बि थींदी, वरी पोइ हिते माहौल डिस्टर्ब थींदो। इन करे ॿार जे हूंदे असांखे ख़्यालु रखणो पवंदो आहे ख़ासि। उन वक़्तु माहौल बहितर हुजे, न त ॿार कमज़ोर थींदो आहे। त साॻे नमूने जॾहिं असांजी ग़लति सोच अची वेंदी आहे त सभ खां पहिरीं उन्हनि संतनि, महात्माउनि, चङनि जो संदेश असांजो गुम थींदो आहे। ऐं जॾहिं उन जा चङा वचन गुम थींदा आहिनि त हिकदमि असांजी बुद्धि भ्रष्ट थी वेंदी आहे, सोच ख़राब थी वेंदी। जीअं बुद्धि भ्रष्ट थींदी तीअं असांजो मन उबतो थींदो, असांजी सोच उबती थींदी। सोच उबतू थींदी, असांजा कर्म ख़राब थींदा, अमल ख़राब थींदा, असां पाप ते पाप कंदासीं। ऐं जीअं कर्म ख़राब थिया असां संसार में गिला जा गाना बणिजी वेंदासीं ऐं अॻिते नरक जा द्वार खुली वेंदा। असांजो हे जहान बि वेंदो आहे, उहो जहान बि वेंदो आहे।